माना तो तू न सुधरंदे। हाँ, सॼी ज़िंदगी पियो तो मूंखे ज़लील कंदे। ज़लील खुदा कंदी, मां वसीलो आहियां, उहा ॿी ॻाल्हि आहे। अड़े मुआ तोखे फ़ाइदो कहिड़ो थो पवे? पंहिंजी रोज़ी फिटाईंदे। रोज़ी त चाचो थो पिटाए, मां त मचाइण जी कोशिशि थो कयां। और हेॾे गिराकनि जे साम्हूं मूंखे कूड़ो करी हुननि खे भॼाए थो छॾी, ईअं रोज़ी बचाई पिया। बाबे ऐं गिराकनि जे विच में तूं टंग अड़ाई छो थो? तोखे लाचार कहिड़ो आहे? वञ, एॾो कूड़ो पाण ॿाहिरि टिके वेठो आहे, मां अंदरि पतो लोड़िया, गिराक विच ते मूंखां सामान वठंदो आहे, मुंहिंजी एॾी वॾी चंगा मां हणायां थो। सभु कूड़ा इल्ज़ाम मुंहिंजे मथां थो आणो, मां टंग हणाईंदो? कुझु अकुल खां कमु वठो। लोड़िया बि कमायां बि, इल्ज़ामनि जा सभु ॿार मुंहिंजे मथां। बाबे खे बि लाचारो हिन घर में पढ़ायो, सबको पंहिंजूं नियाणियूं पढ़ाए तड़े छॾींदो आहे ॿिए घर में, हुन वरी मूंखे तड़े छॾियो। बाबा इहो सुठो न कई। इहा टंग न जेका तूं विच में बि दाफ़ कंदो आहे न, उहा थी चवां। ठीकु आहे, अॻिते मां पासे में बि दाफ़ कंदुसि, हाणे सही आहे न? अम्मा ज़रीना छॾीसि हिन खे सम्झाइण मन मींहं जे अॻियां बि न वॼाइणो आहे। हे कोन सुधरंदो निभागो, न सम्झंदो। हरू हरू असां पंहिंजे दिमाग़ था वेठा खपायूं हिन बेवकूफ़ जे मथां। न साईं न, ओ चैनी चेक कर, बी मां सम्झां थो, बेवकूफ़ न आहियां।